जिदादारी करे वो माण्हू बि जे मथां थोरा थपे ऐं माण्हुनि में ॿुधाए त हिन साम्हूं हीअ नेकी कई आहे, इहा नेकी न आहे बल्कि इंसान जे लाइ बर्बादी बणिजी वेंदी आहे। इंसान माण्हू ख़ैर जो अमल करे, कंहिंजी मदद कई, कंहिंजी दुख लाथई, कंहिंजे दुनियावी कम में आयो, उन सां भलाई कई, चङाई कई, उनजे कमु आयो, कंहिंजो मशवरो क़बूल कयो वियो, या तव्हांजे करे कंहिंजा मामलात आसान थिया। इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां हाणे उनजा ख़ुदा बणिजी वञो, उनजा वॾा बणिजी वञो ऐं उन सां उन ते पंहिंजो अहसान जताईंदा रहो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सलासतुन ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामह, क़यामत जे ॾियारे टे बदबख़्त अहिड़ा हूंदा जन सां अल्लाह क़यामत जे ॾियारे ॻाल्हाईंदो ई कोन। वला यंज़ुरु इलैहिम, हिकु नज़र खणी अल्लाह उन्हनि ॾे ॾिसंदो बि न, ऐं वला युज़क्कीहिम, न उन्हनि खे अल्लाह पाक बणाईंदो, पाक करे उन्हनि खे जन्नत में माणे। वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं क़यामत जे ॾियारे उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब तयारु कयो। न अल्लाह उन्हनि खे ॾिसंदो, न उन्हनि सां ॻाल्हाईंदो, न उन्हनि खे जन्नती बणाईंदो, बल्कि उन्हनि खे दर्दनाक अज़ाब में मुब्तला कंदो। सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, उहे माण्हू बर्बाद थी विया, उहे माण्हू त खसारे में पइजी विया, इहे केरु माण्हू आहिनि? हबीब खे फरमायो, अल मुस्बिलु, हिकिड़ो उहो माण्हू जेको तकबुर कंदे पंहिंजी गोॾ या कांच खे भेॼुनि खां हेठि लटकाए, तकबुर सां पंहिंजे कांच खे भेॼुनि खां हेठि लटकाए हले, नाज़ सां नखरनि सां हले। वल मन्नान, ऐं उहो माण्हू जेको माण्हुनि ते थोरा थपींदड़ आहे, एहसान जताईंदड़ आहे, मूं तोसां हीअ भलाई कई, मूं तोसां हीअं कयो, मूं तो साॻियो आहे, मां तोसां हीअं कयो हुयो, इहो अल मन्नान, माण्हुनि ते थोरा थपण वारो। वल मुनफ़िक़ु सिलअतहु बिल हल्फ़िल काज़िब, ऐं टियों उहो माण्हू जेको कसम खणी पंहिंजे वापार में क़ीमत वधाए ॿुधाए। वापार में ताजिर हूंदा आहिनि, उहो 100 रुपए जी शइ हूंदी आहे, उनखे 150 रुपयो करे पोइ खपाईंदा, पोइ माण्हुनि खे यकीन ॾियारण जे लाइ कसम खणंदा आहिनि, बाबा अल्लाह जो कसम आहे 150 रुपए जी शइ आहे, तोखे मां 150 रुपए में थो ॾियां। ईअं ॻाल्हाईंदा ॼण को चाचे जो पुटु हुजेसि, हर ज़बरदस्ती ॾींदा 150 रुपए जा, मां तोसां भलाई थो कयां, तोखे हेतिरे में थो ॾियां। पूरो कसम खणी शइ खपाइण वारो माण्हू, मदीने वारे साईं फरमायो, इन्हनि ते अल्लाह ताला हिकु नज़र कोन ॾींदो। ॿी हदीस मुबारक आहे, साईं फरमायो, सलासत ला यक़बलुल्लाहु लहुम सर्फन वला अदला, टे माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजी न अल्लाह फर्ज़ी इबादत क़बूल कंदो, न नफ़ली इबादत क़बूल कंदो, न उनजी निमाज़, न उनजो रमज़ान जो रोज़ो, न उनजा नफ़िल, न तरावीह, न इत्काफ़, न इबादत, न ख़ैरात, कुझु बि अल्लाह क़बूल कोन फरमाईंदो। अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, उहे केरु आहिनि? साईं फरमायो, आकुन व मन्नान व मुक़ज़िबुन बिल क़द्र, हिकिड़ो उहो माण्हू जेको नाफ़रमान आहे, अल्लाह जो नाफ़रमान, पीउ माउ जो नाफ़रमान, बेफ़रमान, अल्लाह ताला जी नाफ़रमानी करे या अबे मां जी नाफ़रमानी करे, इन्हनि जी इबादत क़बूल न आहे। ॿियो, थोरा थपींदड़, माण्हू ते एहसान जताईंदड़, ऐं टियों, तक़दीर खे न मञण वारो, तक़दीर जो इनकार करण वारो। दोस्तो, अल्लाह ने कुरान में फरमाया, वला तहसबन्नल्लज़ीना यफ़रहून बिमा अतौ व युहिब्बून अन युहमदू बिमा लम यफ़अलू फला तहसबन्नहुम बिमफ़ाज़तिन मिनल अज़ाब वलहुम अज़ाबुन अलीम। अवाम उन्हनि माण्हुनि खे सुठो न सम्झो जेके पंहिंजे करतूतनि ते ख़ुशि थियनि था। माण्हू ॿुधाइनि था, असां हे कमु कयो आहे, फिलाणे खे ख़ैरात ॾिनीसीं, रमज़ान में दस्तरखान लॻायोसीं, हे माण्हू अची असांजे दस्तरखान ते वेठा, फिलाणो कमु कयोसीं। माण्हू पंहिंजो अमल करे वरी उन ते ख़ुशि थियनि, असां हे अमल कयो, असां हीअ नेकी कई आहे। अल्लाह जो क़ुरान में फरमायो, चाहिनि था त उन्हनि जे कम न बि कया त वरी माण्हू उन्हनि जी तारीफ़ कनि, उन्हनि जी वाखाण कनि। ॿुधो, उन्हनि लाइ अल्लाह ताला वॾो दर्दनाक अज़ाब तयारु करे छॾियो, उन्हनि खे अल्लाह जे अज़ाब खां को बचाए कोन सघंदो। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुब्तिलू सदक़ातिकुम बिल मन्नि वल अज़ा, क़ुरान आहे, रब जो कलाम आहे। रब तो फरमाए, हे ईमान वारो, पंहिंजे सदक़नि खे, ख़ैरातुनि खे
थपे माण्हुनि जी ईज़ा रसानी करे ज़ाया न कंदा कयो। तव्हां ख़ैरात कई, सदको ॾिनो, कंहिंजी मदद कई, तव्हां हली वियो, केॾा अजर हुया, केॾा इनाम हुया। तव्हां ॿुधा क़ुरान मां हदीस मां हिन तव्हांखे ॿुधाया आहिनि। तव्हां ॾिसो उन्हनि अमलनि जो केतिरो वॾो अजुर आहे, पर उन्हनि खे अलाह क़ुरान में फरमाए थोरो थपे, एहसान जताए, माण्हुनि खे अज़ियत पहुचाए, पंहिंजे उन अमल खे ज़ाया न कयो। ईअं न थिए जो क़यामत जे ॾियारे तव्हां उथो त तव्हांजे पल्ले हिकिड़ो बि नेकी जो अमल न हुजे। एहसान करणु वॾी नेकी आहे, भलाई जो कमु आहे। माण्हू एहसान करे, भलाई करे, हिन में वॾा दर्जा आहिनि, अजुर आहे। त एहसान करे, कंहिंखे माण्हू थोरो थपे, उनजो एहसान जताए, सभ खां बुरी सिफ़त, बुरो ख़ुल्क़ आहे। कंहिं ते एहसान करे पोइ माण्हुनि जे अॻियां वरी बयानु करे, बार बार ॿुधाए त फलाणे सां मूं हीअ भलाई कई आहे, हिन सां ॿिए जे दिलि ते छा असरु थींदो। तव्हां जेको मदद करे ऐं वरी हिते मस्जिद में हिन हेॾी वॾी जमात जे साम्हूं वेही ऐं चवे त भाउ हिन माण्हू सां मूं हीअ भलाई कई आहे, हिन हे हीअं फाथल हुयो, हिन मुसीबत में हुयो, मूं कढियो त मां त न लॻी, हिन मुसीबत मां मुंहिंजे करे निजात मिली अथसि, फिलाणी जॻह ते हिन सां हीअं पियो थिए, मूं हिन ते महिरबानी कई आहे। इहो आहे एहसान जताइण। दोस्तो हिन सां अज़ियत पहुचंदी आहे। केतिरा गुनाह, हिकिड़ो गुनाह न आहे, इहे घणा गुनाह हिकु जाइ ते जमा थी वेंदा आहिनि। दिलि जी पंहिंजे अमल खे ज़ाया करणु, कंहिंजी दिलि ईज़ाइण, कंहिंजे मथां तोहमत हणणु, कंहिंजे मथां एहसान जताइण, इहे घणा गुनाह हिकु जाइ ते जमा थी वेंदा आहिनि। कंहिं ते एहसान कयो त बदिले में ईअं न चओ त माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजी वाखाण कनि, माण्हू मुंहिंजे लाइ वाह वाह कनि, वाह वाह जी का तलबगारी न कयो। इहा ज़िंदगी शइ आहे। अलाह जे लाइ अमल कयो, रब जे ख़ातिर अमल कयो। तव्हां अलाह जे हवाले पंहिंजो मामिलो करे, नेकी करे विसारे छॾियो, अलाह ताला ख़ुदि ब ख़ुदि अहिड़ा माण्हू पैदा कराईंदो जंहिंजे दिलनि में तव्हांजी मोहबत पैदा कंदो। माण्हुनि में बदिले जी उमेद न रखो, को एहसान करे, को नेकी जो कमु करे ऐं उन ते माण्हुनि में बदिले जी उमेद रखो त हे हिनखे मूं हीअ शइ ॾिनी आहे त हे मुंहिंजे मथां वरी एहसान करे, हे वरी मुंहिंजे मथां हीअ भलाई करे। न, बल्कि ईअं चओ मूं अलाह जे ख़ातिर अमल कयो, अजर ॾियण वारो मुंहिंजो अलाह हो, मुंहिंजो रब मुंहिंजे मथां महिरबानी फरमाई, पंहिंजो मामिलो अलाह जे हवाले कयो। अलाह ताला वरी अहिड़ो एहसान करण वारो आहे जो कंहिं बाने जो थोरो एहसान अलाह रखंदो न आहे, उनजो ॿीणो चवणो ॾहुणो बदिलो अता फरमाईंदो। तव्हां हिकु अमल कयो, उनजे बदिले अलाह 10 गुना खां 700 गुना वधीक अजर अता फरमाईंदो दुनिया आख़िरत में। या दोस्तो अल्लाह ताला खां दुआ करो त अल्लाह असांखे बुरियुनि सिफ़तुनि खां बचाए, उन्हनि सिफ़तुनि सां मुज़य्यन फरमाए जेके मुंहिंजे दिलि पर नज़र असांखे सेखारियूं। Allah